अॻे साल सेंटा आयो असां वटि। मां ॾाढो ख़ुशि थी वियुमि। मां चयो चई घुर छा खपई। मां चयोमांसि भाई तव्हां ॼाणी ॼाणहार आहियो, तव्हांखे सभु ख़बर आहे, पर सभिनी खे गिफ्ट विराइण निकिरंदा आहियो तव्हां। चयोमांसि हिकिड़ो कमु कयो, मूंखे आहे न हिकु नई घरवारी ॾेई छॾ। उहा झूनी आहे, रोज़ु किट किट थी करे पई, सॼो ॾींहुं टें 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 चालू ई लॻी पई आहे। चयोमांसि नई ॾेई छॾ। ख़बर अथई पोइ छा थियो? 2 लटूं आहीं, 4 चमाटूं आहीं, 3 लाफा आहीं। मां चयोमांसि भाई इहो छा आहे? जंहिंमहिल जो ॾाढ़ी मुछूं हीअं टोपी लाथई त मुंहिंजी घरवारी सेंटा ठही आई हुई। उन खां पोइ त मुंहिंजो विश्वास ई लही वियो आहे। अॼु खां पोइ मां चयो घुरंदुमि ई न सेंटा खां कुझु।